नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हमाली कंदड़ सवे मज़दूरनि पारां मुनासिब मज़दूरी न मिलण सबबि कमु छॾे हड़ताल करे हथुंगो रोड खां एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मज़दूरनि में बगो, बोज़दार, मिठो भील, गुलशेर खोखर ऐं ॿियनि चयो त आम वापे जूं शयुनि जा अघु वधी रहिया आहिनि, जॾहिं त असांखे मज़दूरी 7 रुपया कटो, 8 रुपया बोरी, 1 रुपयो कार्टून, 12 रुपया मण फुटी जी लोडिंग मिले थी, जेका तमामु घटि। इन में गुज़रान नथो थिए। इन लाइ मज़दूरी वधाई वञे जीअं असीं पंहिंजो गुज़र सफ़र आसानी सां करे सघूं। हिननि बस वारनि खां मुतालबो कयो त जेसिताईं असांजी मज़दूरी जा अघु नथा वधाईंदो ओसिताईं असीं पंहिंजो पुरअमन एहतिजाज जारी रखंदासीं। मज़दूरी वधायो, असांखे पूरत कोन थी थिए, इहो मसलो बस। महंगाई जाम थी वई आहे, को ग़रीब माण्हुनि जे बारे में कुझु सोचो वञे। मज़दूरी बिल्कुलु कुझु ई कोन आहे, महंगाई चोड़ ते चढ़ी पई आहे। असीं ग़रीब माण्हू केॾां वञूं? अव्हां को असां लाइ मसलो हल कयो, महिरबानी कयो, न त पोइ ज़हर बेर को हाणे ॾियो, असीं मरूं ग़रीब माण्हू। हड़ताल असां हिन जी कई आहे, महिरबानी कयो, वापारी आहियूं सभु, महिरबानी करे को असां मज़दूरी जे लाइ कयो आहे। असांजो हर शइ वधी वई आहे, असांजी मज़दूरी छो कोन थी वधे? असां इहो अपील कयूं था त असांजी जेको रोज़ी आहे असां वधाई वञे, असांजी जेका मज़दूरी आहे असां वधाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।